हाँ क्वेश्चन नंबर 80 अचे तो सना हैज़ 1200 रुपीज़। माना इमेजिन कयो हिकिड़ी छोकिरी आहे जंहिंजो नालो सना आहे और मार्केट वई आहे उन पर्स में 1200 रुपया आहिनि। ठीकु आहे। शी बाइज़ अ डॉल, उहा हिकिड़ी डॉल ख़रीद करे थी ऐं पेज़ 25% ऑफर मनी। तव्हांखे मां सम्झां 50% जो मतिलबु आहे अधु। जेके चवंदा 50% ऑफर मनी पे करे थी, न मतिलबु आहे 600 रुपया पे करे आहे। 25% ऑफर मनी न मतिलबु आहे चोथों हिसो पे करे थी। तव्हां त डायरेक्ट जवाबु कढी सघो था पिया त 1200 जो चोथों हिसो छा थी वेंदो, 300 थी वेंदो। कीअं? 1200 खे असां 3 हिसनि में विराई चइनि हिसनि में विराईंदासीं, चोथों हिसो चऊं था न, यानी 300 जा 300 300 300 ऐं 300। ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे चोथों हिसो हे 25%, हे 25% अधु, हे 25% यानी कि चोथों 3 हिसा यानी कि मुनो, ऐं हे बि 25%। ठीकु आहे। सो हे तो 25% पे करे थी, न मतिलबु आहे 300। हे तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ हुयो। करिणो कीअं आहे, तव्हां लिखंदो परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे परसेंटेज घणी ॾिनल आहे असांखे 25%। सो हिते असां 25 रखंदासीं। टोटल असांखे घणो ॾिनल आहे 1200। हे पी असांखे फाइंड करिणो आहे मल्टीप्लाइड बाय 100। तव्हांखे हे जेकॾहिं कॉन्सेप्ट सम्झ में नथो अचे सिर्फ़ु फार्मूले ते हलो, कैलकुलेशन कयो, दैट्स इनफ। हाणे तव्हां हिते डायरेक्ट हे 2 ज़ीरो कटे छॾियो। ठीकु आहे। सो तव्हांखे हाणे सिर्फ़ु छा करिणो पवंदो, हे 12 हेॾे वञी मल्टीप्लाए करिणो पवंदो। ठीकु आहे। छो जो 2 ज़ीरो कटिजी आहे, हिकु वंड में ईंदो त हिकु लिखण जी ज़रूरत न आहे। हितां 2 ज़ीरो कटिजी आहे, सिर्फ़ु 12 बचियो, 12 मल्टीप्लाए कयो। हाणे तव्हांखे 12,050 करिणो आहे बसि एतिरो। ठीकु आहे। हाणे ॾिसो इहो मूंखे बि नथो अचे 12,050 कीअं थींदो, मां करे वठंदुमि। 5 ॾूं 10, हिकु मथे वियो, 2 ॾूं 4 ऐं हिकु 5। हाणे 1 5 5, 1 ॾूं ॾूं, हे 0, हे 5 5 10, हिकु मथे वियो, हे अची विया 300। ॾिसो साॻियो 300 आयो जवाबु। इन जो मतिलबु आहे चोथों हिसो हिन पे कयो हुयो, 25% ऑफर मनी जेको आहे सो हुन पे कया, यानी 300 रुपये में डॉल ख़रीद कयईं। ठीकु आहे। हाणे तव्हांजो आंसर थी वियो 300। हाणे अचो हे आहे डिस्काउंट वारो। ठीकु आहे। डिस्काउंट में तव्हां इमेजिन कयो तव्हां हिकिड़े कंहिं बि मॉल में, कंहिं शॉपिंग सेंटर ते तव्हां वियो, उते हिकिड़ो जेको आहे सो डमी में सूट लॻियल हूंदा आहिनि न, डमी में सूट लॻियल आहे, उन ते टैग प्राइस लिखियल आहे 2500। इन जो मतिलबु आहे त हे तव्हांजी टोटल प्राइस थी वेंदी 2500 ऐं परसेंटेज तव्हांजी घणी थी वेंदी 35। पार्ट तव्हांखे फाइंड करिणो आहे। चए थो उहो जेको 35% डिस्काउंट आहे उहो केतिरो थींदो, यानी सिंपली ईअं चऊं त मालिक उनखे केतिरा कट करे ॾिए, यानी कि 500 रुपया कटे करे बाक़ी 2000 में ॾिएसि, या 400 रुपया कटे करे बाक़ी जेको आहे सो 2100 में ॾिए, केतिरे में ॾिए। हाणे उहो 35% हिन जो फाइंड कयूं था, त उहा डिस्काउंट ॾेई करे पोइ बाक़ी रक़म। अच्छा, इहो न चयल आहे केतिरी रक़म वठंदो, इन्हनि ॿिन्हिनि में थोरो फ़र्क़ु आहे, मां सम्झायां थो। पहिरियों तव्हां नतीजे ते पहुचो, पोइ जेका शइ चयल हुजे उहा खणी ॾींदो। यानी हिते तव्हां वटि पियो आहे लूणु, हिते तव्हां वटि छा पिया आहिनि खंडु। ठीकु आहे। हाणे जेका शइ चयल हूंदी उहा तव्हां खणी ॾींदो। तव्हांखे सम्झायां थो। ॾिसो परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे परसेंटेज जी जॻह ते छा लिखंदो 35, टोटल जी जॻह ते छा लिखंदो 2500 ऐं हितां पी इंटू 100। ठीकु आहे। हाणे 2 ज़ीरो 2 ज़ीरो तां कटिजी वेंदा। इन सां आसानी इहा थी वेंदी त तव्हांखे सिर्फ़ु 25 हेॾे खणी वञिणो पवंदो, हेॾे वञी 25 हिन सां मल्टीप्लाए कंदो। हाणे अचो त 35 दरमियान 25 कयूं था। 5 5 25, 2 मथे विया, 5 3 15 ऐं 2 17। हे 5 जी ज़रब थी वई, एको बंदि कंदासीं। हाणे 5 ॾूं 10, 0 हिते हिकु मथे वियो, 2 3 6 ऐं 1 7। ठीकु आहे। हाणे हे 5, हे 7, हे 1 ऐं 7 ऐं 1 8, हे 875 अची विया। इन जो मतिलबु आहे हे 875 रुपया जेके आहिनि इहो डिस्काउंट आहे, यानी हे टोटल जेका अमाउंट हुयो उनजो हे 35% आहे। हाणे जेकॾहिं चयल हुजे डिस्काउंट केतिरो थींदो त तव्हां चवंदो 875 रुपया मालिक उनखे डिस्काउंट ॾींदो। हाणे जेकॾहिं क्वेश्चन इहो हुजे हा त मिसाल आहे जेको कस्टमर आहे उनखे केतिरा रुपया पे करणा आहिनि, त हाणे ऑप्शन ए में मिसाल 875 लिखियलु हुजे, तव्हांजो जवाबु 875 ईंदो त हिनखे टिक न ई करिणो, छो इहो त पुछियल ई न आहे। तव्हांखां चयल खंडु आहे, तव्हां हुनखे ईअं सम्झो लूणु खणी ॾियो था, न 875 आहे डिस्काउंट। हाणे हिन जो मतिलबु आहे जेकॾहिं चयल हुजे न त वाट अमाउंट कस्टमर विल पे, यानी कस्टमर केतिरा पे कंदो, त असां 2500 मां 875 कंदासीं माइनस। ॾिस ठीकु आहे। 0 मां 1 हे न वेंदो 5, हिकु हेॾो उधार वठी ईंदासीं, हिन वटि बि न आहे, हिकु हिन खां उधार वठी ईंदासीं। सो हिते बचंदो 4, हिते थी वेंदा 10, 10 मां 1 हेॾे वठी ईंदासीं, बाक़ी हिते बचंदा 9, हिते थी वेंदा 10, 10 मां 5 वेंदा 5 बचंदा, वरी 9 मां 7 वेंदा 2 बचंदा, 6 मां 8 अगेन कट न थींदा, हिकु हेॾे वठी ईंदासीं, बाक़ी हिते हिकु बचंदो, 14 मां 8 वेंदा, घणा बचंदा 6 ऐं हिकु जो हिकु त थी वेंदो। हे ॾिसो 1625 इहा आहे छा आहे कस्टमर विल पे। ठीकु आहे। कस्टमर विल पे। हाणे कस्टमर पे कंदो 1625। टोटल अमाउंट मां हाणे हिते लिखां थो, टोटल अमाउंट हुयो या एक्चुअल अमाउंट या टैग प्राइस हुई 2500 ऐं इन मां डिस्काउंट घणो हुयो 875। हे हुयो डिस्काउंट, हे हुई टैग प्राइस, ऐं जेको आहे कस्टमर पे केतिरो कंदो 1625 रुपया। 1625। हाणे जेका शइ चयल हूंदी, यानी तव्हांखे कॾहिं कॾहिं भुलाईंदा ईअं आहिनि, शॉपकीपर ऑफर्स 35% डिस्काउंट ऑन अ सूट इफ प्राइस ऑफ सूट इज़ 2500
रुपीज़ वाट अमाउंट कस्टमर विल पे। हाणे तव्हां 35% जेको कढंदो उन तो 875, त इहो 875 त उहो पे न कंदो न, 875 मालिक उनखे राइट ऑफ करे ॾींदो, पे उहो हेर अमाउंट कंदो 1625। जेकॾहिं जीअं हिन क्वेश्चन में चयल आहे वाट विल बी द डिस्काउंट, हाणे असांजो 875 सही जवाबु आहे, हिनखे टिक कंदा त चलो डिस्काउंट हे मिलियल आहे। आई होप तव्हांखे ॿिन्हिनि में फ़र्क़ु सम्झ में अची वेंदो। हाणे इन टाइप जा क्वेश्चन जेको आहे सो पेपर्स में घणा ईंदा आहिनि। हाणे इहे जेके 4 क्वेश्चन हुया या 5, इन्हनि सभिनि में हिकिड़े में परसेंटेज पुछियल हुई, हिकिड़े में जेको आहे सो टोटल पुछियल हो, हिकिड़े में पार्ट ऐं हिकिड़े में डिस्काउंट वारो हुयो। सो इहे सभु तव्हांखे सॉल्व करणा आहिनि। हाणे हलूं था किताबनि ते। किताबनि में ॾिसूं था जेकॾहिं तव्हांखे के ॾुखिया आहिनि जेके सम्झ में नथा अचनि त उन्हनि खे 1 बाय 1 सॉल्व कयूं था। ऐं मूंखे कंहिं बि स्टूडेंट हिन महिल ताईं पंहिंजे किताब मां सिंटेक्स बुक बोर्ड मां क्वेश्चन कढी करे न ॾिनो आहे। मिसाल 7 आहे, 8 आहे, 6 आहे, इन मां को क्वेश्चन कढी करे ॾिनो हुयो, सर असांखे सम्झ में नथो अचे। इन मतिलबु आहे तव्हां बुक्स खे ॾिसो ई नथा। कम अज़ कम परसेंटेज जा जेके क्वेश्चन हिननि 3 बुक्स में आहिनि इहे त तव्हां सॉल्व थियल हुजनि। सो महिनत कयो। अच्छा, हिकिड़ो ॿियो स्टूडेंट हुयो जंहिं जेको आहे सो जेके मां प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलिया हुया, हिकिड़ा ॿिया हुया जेके 12-15 खनि क्वेश्चन हुया, मां इन करे मोकिलियो आहे कि तव्हांजी घणे खां घणी प्रैक्टिस कयो। उन चयो सर इहे सभु सॉल्व करे ॾेखारियो। बाबा हाणे ॻाल्हि ईअं आहे त मिसाल टोटल क्वेश्चन हूंदा 25, मां उन मां तव्हांखे 2, 3, 4 सॉल्व करे ॾेखारींदुमि, तव्हांखे अंदाज़ो ॾींदुमि कीअं थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे हिन महिल ताईं परसेंटेज जा तक़रीबन ईंदुमि त को 30-40 सुवाल त मां हल करे वियो आहियां। सो 25 जेकॾहिं तव्हांखे सुवाल हूंदा त उन मां 3-4 मां सॉल्व कंदुमि, बाक़ी तव्हांखे करणा आहिनि। ठीकु आहे, छो जो तव्हां जॉब जे लाइ अप्लाई कयो आहे। मुंहिंजो त मां त हिन सॼे मरहले मां हिन सॼे प्रोसेस मां गुज़री आयो आहियां। तव्हांखे घणे खां घणी प्रैक्टिस करणी आहे। हा, जेको उन्हनि मां न ईंदो तव्हां मूंखे मोकिलियायो, उन में जेकॾहिं ग़लती हूंदी मां उहो करेक्शन बि कंदुमि ऐं तव्हांखे वरी उहे सॉल्व बि करे ॾेखारींदुमि, जेको मेजॉरिटी ऑफ द स्टूडेंट्स न करे सघंदा। ठीकु आहे, थैंक यू सो मच।